अम्मा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो उसना नालो आहे। उस्माना उसना हुसना नालो आहे। पाण मला हा त मला आहियूं। अब केतिरे अरसे खां हिते रहो था? हिते मां आई हुअसि हिन किश्तीअ में आई हुअसि। कश्ती में जाया हो? अच्छा। मुंहिंजी शादी बि हिन किश्तीअ में थी आहे। माशाअल्लाह। मूं 8 बच्चा बि हिन किश्तीअ में ॼणा दाई वठी न डॉक्टर ने वेद ने मड में वियसि। अच्छा। मुंहिंजी ज़िंदगी हिते। अच्छा मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां। ही नंढड़ा नंढड़ा जेके ॿार आहिनि इहे ख़ुदा न ख़ास्ता हिन कश्तीअ खां जेको जंप लॻाइण जा जेको आहे सो उन जो बंदोबस्तु आहे तव्हां वटि? न न असां वटि उहो कोन्हे। पाणीअ में किरनि था के मरी था वञनि ॿुॾ लखूं था। अच्छा। बची था वञनि ॾिसी था वठूं पकड़े था खणनि। अच्छा मूं ॿुधो त हुनजे ॿारनि में जेको आहे न पेर में हिकिड़ो रस्सी था विझो जीअं माना ॿार वञे ई न, उहो बि आहे न तव्हां वटि सिस्टम? उहो बि सिस्टम आहे पर केतिरी महिल असां विझी आहे रस्सी। अच्छा न जेसि ताईं तव्हां मौजूदु न आहियो कमकार मसरूफ़ आहियो मानी वग़ैरह पचायो था तेसि ताईं मानी